मशहूर काफ़ी मुझे ॻायल आहे शाह सिकंदर जे बयान सां दोस्तन जो हुक्म थियो आहे। मर्ज़ी मुझे मौला जी मर्ज़ी मुझे मौला जी जंहिंखे ॾिए सुख फ़कीर जो मर्ज़ी मुझे मौला जी जंहिंखे ॾिए सुख वो मुझो ख़ालिक़ अकबर आहे सवार के प्यादे के सवार करे छड़े। शाह सिकंदर हिकिड़े जाड़े किताब पे पढ़ियो, किताब में लिखियल जो खुदा पंहिंजी त चए मुल्क बरबैबान करे छड़े। ही त कबर में अची वियो त आऊं रू ज़मीन जो बादशाह आहियां, खुदा पंहिंजी तई तो मुल्क बरबैबान न थी। खुदा त खुदा है के तलाश लई तड़ करे ॿाहिरि निकितो त मुल्क बरबैबान थी वियो। ॻाल्हि खे सम्झाई तो खुदा जी पकड़ थी वई। ॻाल्हि खे सम्झाई खुदा जी पकड़ थी वई आहे। तॾहिं लतीफ़ सरकार चयो त कतब कंबब आॾो तोरींदड़ तिखा अघाए त पान त मणनि खे ई मोड़। खुदा खे इबादत जी परवाह का बि कान्हे, इबादत लाइ मलाइक बि काफ़ी हुया। हलंदे हलंदे हिकिड़े गिदरनि जे वाड़ी ते पहुतो। गिदरनि जे मालिक खे चई राहे मौला को गिदरो ॾे। होॾां रू ज़मीन जी बादशाही, होॾां पिनण लॻो। राहे मौला जे ॿ गिदरा मिलियसि, खणी थोरो अॻिते थियो त ॿ पुलिस वारा फिरी वियसि। पुलिस जे तओ खां धाड़ेल जे तओ खां बि क़ुरान माफ़ी जे 12 महीना ततल हूंदई। छा थई खोल चई राहे मौला गिदरा जी गिदरा खोल। गिदरा खोले त ॿिनि शहज़ादनि जूं मुंडियूं पैदा थी पियूं गिदरनि मां। खुदा जी पकड़ चूसड़े ज़ालिम असांजे बादशाह जे पुटनि जा सिर वढियो खयो पियो वञे। दरबार ताईं कुटींदा वियसि। जॾहिं दरबार में वठी वियुसि त बादशाह हुकुम ॾिनो त हिनखे ईअं न मारियो, ॼंघू ॿाहूं वढे उछले छॾियोसि त आज़ाब खाई मरे। होॾां रू ज़मीन जी बादशाही, होॾां ॼंघू ॿाहूं पियूं वढजनि, आज़ाब पियो खाए। हिकिड़े चाकी जी नज़र पई शाह सिकंदर ते, खणी जा फट छॾाए घाणे जी गाधी में ॿधी छॾियईंसि। राति ॾींहुं कड़ियो पियो आहे। इहा बि सज़ा। कुछ टाइम खां पोइ शाह सिकंदर खे यादगिरी ते मुंहिंजा महबूब खुदा पंहिंजे महबूब जे सदके मूंखे माफ़ी ॾेई। काइनात दा मदीने वारे साईं लाइ ठही आहे। जे मदीने वारो साईं न हुजे त काइनात जो वजूद कोन हुजे हा। जॾहिं महबूब जो वास्तो विधाईंसि त यार राज़ी थी पियुसि। अॻे बिजलियूं कोन आयूं, अहिड़ो दीपक ॻायईं, उन महलात जूं बत्तियूं ॿरण लॻियूं। राणी ॾिठो त बत्तियूं पियूं ॿरनि। बानी खे उथारियईं, बानी ॾिस छा आहे। बानी ॾिसी आई चई राणी इहो डढरी गाधी सां ॿधो पियो आहे, ॻाए पियो, असांजे महलात जूं बत्तियूं पियूं ॿरनि। राणी हुकुम कयो बानी खे त हिनखे चई आहे सुबुह जो साईं दरबार में हाज़िर थिए। बानी चई आई। राणी सिज उभरण सां भेर ते ॾौको हणी पंहिंजे पीउ बादशाह खे चयो त रिश्तेदार घुरा ऐं वर चूंडींदसि। अॻे रियासतूं हुयूं, बादशाही कान हुई। माना 10-10 12 को ते रियासत हूंदी। रिश्तेदार अची विया। शाह सिकंदर डढरी मैदान में कोन पियो अचे। चाकी खे चई त राहे मौला हिन दरबार में छॾे आ। चगे बादशाह सुठी हालत कराई थी, वरी एॾई जिन जीअण खां मरण सुठो आहे। खणी कंहिं कुंड पासे खां छॾे वियसि। बानी ॿुधायो राणी खे त राणी डढरी आयो आहे। राणी 9 लखो हार खणी शाह सिकंदर डढरी खे पारायो त मुंहिंजो मुड़ुसु इहो आहे। पी नाराज़, अमां तुंहिंजे भाइरनि जो कातुल, इहो तो वर चूंडियो आहे। चवा हिनखे मूं ॾिठो आहे, तो किथे ॾिठो आहे। राति जो वॻड़ो थियो, खणी हिनखे महलात में विहारियऊं। राति जो वॻड़ो थियो, कुंडी खड़कण लॻी। केरु? चई भाग छो आयो? खुदा जो हुकुम थियो आहे त ॼंघू ॿाहूं ठाह। जॻे केॾां वे ऐं डढरी सही आहे। वरी कुंडी खड़कण लॻी। केरु?
कि अकुल चे निभागा तो अकुल छो खुदा के बारे में गलत सोचो आ मुझे सजा मिली आ कुछ टाइम का वरी कुंडी खड़कन लगी केर चे सब्र चे तू मुझो यार आई मुते खुदा जो डमर चलो केर भी तस्लीम न करया ते शाह सिकंदरा तू जने सब्र मु वटाए तने महबूब खुदा मुते राजी ते फकीर बुधायो हिकड़ा तमू वांगे वरवंदा हुदा या खुशियन में प्यार अखलंदा हुदा रब पे परवाह क्षमा छाथो करे रब पे परवाह क्षमा छाथो करे लो कंजो ना है सब खुदा तो करे कंजो ना है सब खुदा तो करे के चोरू जोड़े के खुदा तो करे के चोरू जोड़े के खुदा तो करे कंजो ना है सब खुदा तो करे कंजो ना है सब खुदा तो करे जोड़े के खुदा तो करे मेहरबान जोड़े के खुदा तो करे कंजो ना है सब खुदा तो करे कंजो ना है सब खुदा तो करे मेहरबान पैसा